इलेक्शन प्रोसेस असांजी इलेक्शन कमीशन की निगरानी में ख़ैर ख़ूबीअ सां ऐं पुरअमन नमूने सां जारी रहियो जेको हिन महिल उहो पूरो थी वियो। अञा टाइम अधु कलाक खनि आहे। असां ॿिन्ही धुरनि जी रज़ामंदीअ सां ॿिन्ही धुरनि जे सदारती उमेदवारनि जनरल सेक्रेटरी उमेदवारनि ऐं ॿिन्ही धुरनि जे एजेंटनि लिखी ॾिनो त हाणे पोलिंग खे बंदि करे ॻणप जो अमल शुरू कयो वञे। 272 वोट कास्ट थिया आहिनि ऐं हाणे अन क़रीब ॻणप जो अमल शुरू थिए थो। इनशा ताला फतेह किताब जी थींदी। मां चवंदुसि किताब जी थींदी। साईं अलीशेर जतोई चवंदो त पंहिंजो दोस्त खटी आयो। जीअं साईं अलीशेर खटी आयो त असां उन सां गॾु हूंदासीं। जीअं सिंध जे उस्तादनि असांखे सूंहं बख़ी त असां साईं अलीशेर जे सॼे सथ खे अखियुनि ते रखी करे उन सीने सां लाहे पाण सां गॾु हलाईंदासीं। टाइम तो थोरो पियो 272 वोट कास्ट थी विया आहिनि। ॿिन्ही जी रज़ामंदीअ सां असांजे पोलिंग जो सिस्टम जेको आहे वोटिंग जो बंदि करायोसीं ऐं हाणे उहा ॻणप शुरू थींदी। बाक़ी पोलिंग जेका जंहिं नमूने सां थी उहा पूरी सिंध ॾिठी आहे। उन ते मां कहिड़ो तबसरो करे सघां, मां नथो ॻाल्हाए सघां छो त आख़िर ताणी असांखे बाक़ाइदे हर क़िस्म दीवार सां लॻाइण जी पूरी कोशिशि कई वई, पर असां उनखे क़बूल कयोसीं। जमहूरियत अमल खे में उस्ताद जे जेको आहे सो वोट खे इज़त ॾियण जी ख़ातिर ऐं उस्ताद जे जमहूरी अमल जे ख़ातिर ऐं उस्तादनि जे हक़नि जी ख़ातिर जंहिं जेको असां खणी आयासीं त असां इलेक्शन कंदासीं। असां उन प्रोसेस खे पूरे करण में कामयाबी न करे इन सूरत में आहियूं। असां पाण खे कामयाबु था सम्झूं त असांखे भॼाइण जी कोशिशि कई वई, पर तॾहिं बि असां मुक़ाबिलो कयो। रहमान रहीम। मां सभ खां पहिरियों साईं अलीशेर जतोई साहिबु, साईं सिकंदर जी शफ़ी मोहम्मद सठियो ऐं पंहिंजे स्टाफ सां गॾोगॾु एजेंटनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो सुबुह खां वठी हिन टाइम ताईं सुठे माहौल में ऐं ताउन सां असां सां गॾु रहिया। ऐं इलेक्शन जेको आहे फ्री एंड फेयर सुठे माहौल में थियो ऐं अलाह जे फज़ल ऐं करम सां हाणे असां ॻणप में बि ॿिन्ही सदारती उमेदवारनि खे असांजे जनरल सेक्रेटरी खे ॻणप में विहायूं था जीअं हिननि खे को बि ख़दशो न हुजे त असां सां मथां नाइंसाफ़ी थिए ॻणप में। तंहिं करे एजेंटनि सां गॾु ॿिन्ही पैनलनि जे उमेदवारनि खे ॻणप में विहाए करे असां उन्हनि जे साम्हूं ॻणप कयूं था। मां इहो बि रिक्वेस्ट कयां थो त जेको बि खटे वञे त उहो बि ईअं सम्झे जमहूरी अमल आहे ऐं उस्तादनि जे हक़नि लाइ वरी गॾु थी करे उस्तादनि जे जदोजहद में गॾु थी शामिलु थियनि।